أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم मुंहिंजा प्यारा भाइयो दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे सिंध में अॼुकल्ह जेको आहे सो या सॼे पाकिस्तान में पर ख़ासि तौर ते सिंध में जेको आहे बिजलीअ जी बहरान इलाही आहे ऐं उते जेको आहे सो बिजली जेका आहे अणलभ आहे ऐं सभई माण्हू जेके आहिनि से कुंडा सिस्टम हणी करे ऐं चोरीअ जी बिजली ॿारनि था। हिकिड़ो त इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां इहा जेका आहे चोरी उहा तमामु जेका आहे ख़राबु आहे ऐं आख़िरत जे लाइ इन जो हिसाबु असां बि ॾींदासीं या हुकूमत बि ॾींदी, उन जा अमलदार बि ॾींदा। असां पाण इन में इन्वॉल्व आहियूं। हाणे अचो त असां ॾिसूं त इन जो काज़ कहिड़ो आहे जो इहे सभु माण्हू बिजली चोरी था कनि। उन जो सबबु छा आहे? उन जो जेको आहे सो सबबु पहिरियों त इहो आहे त बैड गवर्नेंस यानी हुकूमती नाअहली। नंबर ॿियो त जेकॾहिं तव्हां 15 साल पोइ ते वेंदव त तव्हांखे नज़र ईंदो त हर कंहिं माण्हू वटि जेको आहे सो मीटर हूंदो ऐं हर माण्हू जेको आहे सो मीटर इस्तेमालु कंदो ऐं उहो मीटर जेको आहे सो जीअं हूंदी रीडिंग ऐं नॉर्मल जेको आहे सो कंहिंजो 25 रुपया ईंदो, कंहिंजो 100 रुपया ईंदो बिल ऐं उहो बिल जेको आहे सो हर को माण्हू पियारींदो बैंक में वञी पियारे अचे पियो। पर हाणे उन खां पोइ छा थियो त का जमहूरी हुकूमतूं आयूं जिन अचे जेको आहे सो उन में भर्तियूं कयूं जेके माण्हू ऐं उहे माण्हुनि जेको आहे सो जेके बिलिंग मीटर रीडर हुया या लाइनमैन हुया उन्हनि जेके आहिनि से हथ सां हणी करे उन्हनि माण्हुनि खे हिरायो ऐं माण्हुनि खे हिराए करे ऐं जेको आहे सो चयूं त बाबा एतिरा पैसा ॾियो तव्हां जेतिरी। पोइ माण्हुनि छा कयो जो धड़ाधड़ एसियूं वठणु शुरू कयूं। जंहिंजे घर में का पखो न हुयो उन्हनि वटि एसियूं आहिनि ऐं हिकु हिकु घर में ख़ैर सां 3-3 4-4 एसियूं आहिनि। मथे कमरे में हेठे कमरे में हेॾे होॾे जाॾे ताॾे एसियूं आहिनि ऐं उहो पेमेंट जेका आहे कोई न कंदो आहे। इवन मां हाणे जॾहिं वियुमि त सियारो हुयो त जिते वञा पियो ताते जेको आहे थर्मामीटर इन जी हीटर जी राड बि ॿरे पई बिजलीअ ते। हाणे उहो बिल जेके आहिनि पेमेंट थियण न शुरू थिया उन खां पोइ हाणे जेको आहे माण्हू अची फाथा ऐं होॾां वापडा जेको आहे सो सॼा जेके आहिनि से जेके वरी हाणे हेस्को वेस्को ठेस्को ठाहियूं त उन्हनि जेको आहे अची शुरू कयो त जेको आहे सो बाबा ऐं इन्हनि खे जेको आहे सो पेमेंट कनि न त जेको आहे सो कटियो। हाणे जेको आहे सो जीअं त सिंध में ख़ासि तौर ते वॾेरा सिस्टम इलाही थी वियो आहे ऐं चोरी सिस्टम इलाही थी वियो आहे। सभु को चोर आहे, हर माण्हू चोर आहे, हर माण्हू चोरी करे पंहिंजी बिजली इवन मस्जिद जी बि बिजली जेका आहे उहा चोरी सां थी हले। हाणे उन में जेको आहे सो इहे जॾहिं इहे मीटर खां बिना जेको आहे सो कुंडनि ते शुरू थी वई, लाइनमैननि जी अयाशी थी वई, उहे अयाशी करणु लॻा, माण्हुनि खे बि सवलो थी पियो 3-3 4-4 एसियूं हलाए ऐं पाणीअ जा मोटर हलाए जेको आहे सो हू पंहिंजो अयाशियूं कंदा था रहनि ऐं इहो नथा सोचनि त इहो सॼो सौं सिधो असां हिकु त चोरी था कयूं। छो जो चोरीअ जो इस्लाम में त चोर जो हथु कटियो वञे ऐं हुनखे जेको आहे सो पर हिते आहियूं ई असां सभु चोर, लाइनमैन बि चोर, मथे SDA बि चोर, त हेठि जेके आहिनि से इस्तेमालु करण वारा बि चोर। हाणे छा थो थिए त जेकॾहिं को माण्हू सही बि आहे उहो वीचारो जेको आहे सो बिल पियारणु घुरे थो, जेकॾहिं उहो हिकु दफ़ो पियारे थो त ॿिए दफ़े उनजो 10,000 जी जाइ ते जेको आहे 35,000 70,000 80,000 बिल थो अची वञे। ऐं जॾहिं उहो वीचारो ग़रीब माण्हू वञे थो खणी उन SDN जे ऑफिस में त बाबा हे छा आहे, हे मूंसां हे ज़ुल्म आहे, त उहो था चवनि बाबा हे दफ़ो प्यार पोइ ॿियो दफ़ो जेको आहे सो असां हिनखे ॾिसंदासीं। हाणे इन नमूने सां जेको आहे सॼो समाज जेको आहे चोरीअ जे हुन में विकिणिजी विया ऐं वकोड़जी विया ऐं चोरी जेका आहे वण वेड़ीअ वांगुरु इंसाननि खे खाई वई आहे। ऐं वरी जेके लाइनमैन आहिनि उहे बि जेके आहिनि से पंहिंजूं जेबूं जेके आहिनि से गरम था कनि।
त हाणे इन खे जेको आहे सो हल छा आहे? इन जो हल इहो त न आहे नेठि त जेको आहे सो हुकूमत बि हुन में ईंदी, पंहिंजे ज़ोर शोर में ईंदी, पंहिंजे इन ते करण में ईंदी ऐं उहे जेके पंहिंजो एक्शन ॾेखारे सघे थी। इन जो हल इहो आहे त ईमानदारी कयो, घटि ॿारियो, ख़तमु कयो, ऐसियूं ख़तमु कयो, पंहिंजो पाण खे अॼुकल्ह सोलर सिस्टम आहे, सोलर ते हलिया वञो, ख़ुदा पंहिंजो पाण खे पंहिंजे औलाद खे इन चोरीअ खां बचायो। छो त क़ुर पाक में बि इहो हुकुम आहे त पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे बाहि खां बचायो। उहा बाहि जेका आहे अॻिते जेका आहे नज़र ईंदी। हिते त इहा अयाशी आहे 2-3 ॾींहंनि जी, कंहिंखे का ख़बर कोन्हे। उते सभु को माण्हू जेको आहे सो नोड़ विछायूं, हिकिड़ी एॾी कल्चर थी वई आहे जेको आहे नोड़ मथां नोड़ आहिनि, सॼा कोठा भरिया पिया आहिनि। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अर्थ थी थिए, मींहुं थो वसे, त जेको आहे सो माण्हू जेको आहे सो अलाह वाही मरी था वञनि। त हाणे उनखे ख़तमु करण जे लाइ प्लीज़ जेको आहे सो ईमान आणियो ऐं जेको आहे सो सोलर सिस्टम हणायो। सोलर सिस्टम हणाए करे उनखे जेको पंहिंजी बिजली पैदा कयो। पोइ जिते 4 एसियूं था हलायो उन जॻह ते हिकिड़ी हलायो, पर ईमानदारी कयो। ऐं असां वापडा वारनि खे बि इहो चवंदासीं, जेके डिपार्टमेंट आहिनि बिजलीअ वारा, त महिरबानी करे पंहिंजे इन्हनि अमलदारनि ते नज़र विझनि, जेके आहिनि से माण्हुनि खां रिश्वत वठी करे, माण्हुनि खां पैसो वठी करे उन्हनि जूं कनेक्शनियूं हणनि था ऐं उन्हनि खे महीने ते उन्हनि पंहिंजी जेब जे लाइ उहे पैसा था वठनि। पोइ असां था चऊं त असांजो मुल्क जेको आहे ग़रीब आहे, असां जेको आहे सो मरी वियासीं, असांजो जेको आहे हुकूमत कोन थी करे। हुकूमत बि बाबा तॾहिं कंदी जॾहिं असां पंहिंजो पाण खे संभालींदासीं। हिकिड़ो त मूं अॻु में बि चयो त जेको आहे सभिनी शहरनि में गंदगी आहे, सभिनी शहरनि में पाणी सिम बीठो आहे, वॾो मसइलो आहे इनखे कढण जो। ऐं असांखे जीअं त बिजली फ्री आहे, तंहिंजे करे असां मोटर जाम था हलायूं ऐं मोटर जाम हलण सां 2 इंचनि जो 2.5 इंचनि जो मोटर हिकु कलाकु माण्हू तड़ करे ऐं उहो पाणी डायरेक्ट हुजे, टैंकीअ में बि न अचे, त पोइ छा था सम्झो उन जा केतिरा नुक़सान हूंदा। उहो नुक़सानु असां पंहिंजो पंहिंजी जेको आहे सो सिहत खे था कयूं। उहो ई पाणी गंदो जेको आहे असांखे वरी वञी वाहन मां थो मिले ऐं वाहन मां असांखे जानवरनि में थो मिले, जानवरनि मां पोखुनि में, जेको असां पंहिंजो पाण खे इस्तेमालु था कयूं, जंहिंसां असांजे सवें क़िस्म जूं अनेक बीमारियूं ज़ाहिर थियूं थियनि। तंहिंजे करे अवां दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे ईमानदारी कयो, पंहिंजो पाण खे सोलर सिस्टम ते चेंज करे वञो, चोरी न कयो। चोरी जी सज़ा जेका आहे हथु कटणु आहे। पोइ उन चोरीअ में जेको आहे तव्हांजो वापडा जो अमलदार बि थो अची वञे, तव्हां बि था अची वञो। महिरबानी करे जेको आहे सो पंहिंजो पाण खे सुञाणियो ऐं सिंध बचायो, मुल्क बचायो, न कि जेको आहे पंहिंजी जेको आहे सिर्फ़ु पैसा था बचायो। अलाह हाफ़िज़। सदाईं गॾु। जय सिंध।